सिंध हाई कोर्ट ट्विटर समेत ॿियूं एप्स बहाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में चीफ जस्टिस हकील अहमद अब्बासी मुल्क में इंटरनेट सर्विस बंदि करण ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। अदालत PTA ते कावड़ जो इज़हार कयो। PTA जे वकील चयो त घरू वज़ारत इतलात वारी वज़ारत खे हिदायतूं ॾिनियूं, जंहिं बाद असांखे हिदायतूं मिलियूं त चूंडनि वारे ॾींहुं इंटरनेट सर्विस बंदि कई वञे। PTA जे वकील वधीक चयो त असांखे जेकी हिदायतूं मिलियूं उन ते अमल कयो वियो। कानूनी मसइलनि खे नज़र में रखंदे कार्रवाई करणी हुई। अदालत पुछा ॻाछा कंदे चयो त नेट सर्विस कंहिंजे हिदायत ते बंदि कई वई। तव्हां घरू वज़ारत तरफ़ां मिलियल हिदायतुनि जो ख़त जमा करायो आहे। जमहूरी अमल खे हलाइण लाइ सिक्योरिटी जा कड़ा ख़दशा आहिनि। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो तव्हां पंहिंजे लिखत में जेकी कुझु लिखियो आहे उन में 9 मई जो बि ज़िक्र कयो आहे। अव्हां माण्हुनि कंहिंखे बि चूंड मुंहुं हलाइण जी इजाज़त न ॾिनी। कोशिशि करियो त शयूं हथ मां निकिरण खां अॻु ठीकु थी वञनि। पंहिंजो कमु बहितर करियो, असां पंहिंजो कमु कंदासीं। PTA जे वकील दलील ॾींदे चयो त 9 मई ते बंदि कयल इंटरनेट सर्विस 16 मई ताईं बहाल कई वई। बहस में वकीलनि जा दलील ॿुधण बाद अदालत ट्विटर समेत ॿियनि एप्स खे बहाल करण जो हुकुम ॾींदे दरख़्वास्तुनि जी वधीक ॿुधणी 5 मार्च ताईं मुलतवी करे छॾी।